वालेकुम अस्सलाम। भले आए बाबा। सजाल खान मां भी उस तुंहिंजी ताकत कौन है तुंहिंजो नंबर बि कंदो यार। मां आयो आहियां पंहिंजी ग़लतियुनि जी तोखां माफ़ी वठण। वाकई मां ॾोही आहियां तुंहिंजो यार, माफ़ कर। का ॻाल्हि नाहे बाबा, इंसान वक़्त जे वाकरे में कॾहिं कॾहिं वही पर शुक्र थियो त के वक़्त ते होश त आयो, सम्झ त आहे। इहा बि हिकु बहादुरी। मुंहिंजे हथनि मां तो राणी मीर खे बचायो। जे तूं शायदि न हुजी हां, विच में न अची त मुंहिंजे हथनि मां राणी मीर मारिजी मां सॼी ज़िंदगी कंहिंखे मुंहुं ॾेखारण जहिड़ो न थियां। बहरहाल बाबा, शुक्र आहे जो तोखे वक़्त ते सम्झ अची। असांजो इहो वड़ न आहे त नियाणियूं मारियूं। हा, दिलि जी बाहि में इहो सभु कुझु करिणो थो पए, पर माण्हू खे कोशिशि करणु घुरिजे। ख़्याल खां कमु जेकी मूंसां कई आहे मुंहिंजे भाइटे वक़्त कई आहे, का ॻाल्हि कान्हे। मीर तूं छा थो कंदो अथई? हीउ त शुक्र आहे जो वक़्त ते मूंसां अची वियो, न त ख़बर न त अलाए छा थिए हा। कुझु कोन थी आहे राणी, कुझु कोन थी आहे। मूंखे छा थींदो? तुंहिंजी दुआऊं जो मूंसां गॾु आहे। मीर, वरी अहिड़ी ग़लती करण खां पहिरियां सोचजांइ। इहो सोचां त तोखां पोइ मुंहिंजो केरु आहे? मां काॾे वेंदसि? चाचा भावल खे अलाह साईं हयाती ॾे, वो तोखे अकेलो कोन छॾींदो राणी। मतिलबु तूं हिन कमनि खां कोन मुड़ंदो? राणी, सभु कुझु ख़तम थी वेंदो। मां अहिड़ी का बि ॻाल्हि कोन कंदुसि जंहिंखां तूं परेशान थी। बसि रुगो नवाब खान जी मौत जो इंतज़ार आहे। नवाब खान खे मारण जे लाइ बाबा ऐं मूसा आहिनि। तूं हिन झंझट खां परे रहो, पर मां उन्हनि खे बि मना कंदसि त नवाब खान खे मारण जी ज़रूरत न पवे। उनखे पुलिस जे हथां ॿधाए छॾनि। पुलिस? राणी, तोखे ख़बर हुजण घुरिजे त नवाब खान जा वास्ता अलाए किथे किथे आहिनि। वो कुझु ई अरसे में जेल खां ॿाहिरि अची वेंदो, ऐं जेल मां अचण खां पोइ वो अञा वधीक ख़तरनाक थी वेंदो। इन करे नवाब खान जो मरण तमामु ज़रूरी आहे। वक़्त रात किथे हो? हिते ही हुयुसि चाचा, हिते कोन है। सही सही ॿुधा हुए किथे? चाचा दोस्तनि सां गॾु रमू वारे वाड़े ते वेठो हुयुसि। वक़्त मां राति वियोसि नवाब खान खे पूरो कर, पर हुन जा भाग भला जो कोन हो। छा नवाब खान खे? चाचा अकेलो वई? घटि में घटि मूंखे त ॿुधाई हा। सोचम त अकेलो बि शिकार करे विधा, पर नवाब खान जी किस्मत भली जो कोन हो। चाचा नवाब खान परे नाहे, उनखे लेटाइण में देरि कोन थींदी। तव्हां राणीअ जो सोचो, उन्हीअ खे त तव्हां विसारे छॾियो आहे चाचा। यार त इहो ॿुधो कोन्हे को, न्याणियूं हां जूं पाड़ू हूंदियूं, भला उहे बि कोई विसरंदियूं आहिनि? न को, मां मीर ऐं राणी खे वठी ईंदुसि। मूंखे रुगो इंतज़ारु आहे त नवाब खान खे रुगो घोटे विझां। तव्हां मीर सां मिलंदो? मतलब त तव्हां मीर खे माफ़ करे छॾियो आहे? हा वक़्त ईअं थो चवे त पंहिंजनि खे पाण में मिलाए छॾिजे, फासला ख़तम करे छॾिजे। ख़बर ई कान थी पए वक़्त त पंहिंजो केॾी महिल बि कुख में खंजर हणी सघे। न चाचा न, तव्हां पाण खे अकेलो न सम्झो। जेकॾहिं तव्हां मीर खे माफ़ करे छॾियो आहे त मीर खां मां बि हली माफ़ी वठंदुसि। हा वक़्त असां ग़लति हुआसीं। मीर जे ख़ुलूस ऐं सचाई खे ही बहावल सम्झी न सघे। ठीकु आहे चाचा, जॾहिं बि तव्हां चवंदो न त मीरा ऐं राणीअ जे तरफ़ हलिया हलंदासीं। मां फ़िलहाल कंहिं ज़रूरी कम सां थो वञा, मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे वक़्त, पुट करे वठ सभु ज़रूरी कम। ठीकु आहे चाचा। रात
वक़्तु नवाब जी ओटाक मां लिखो कीअं थो चवे त मां हिते कोन हुअसि लॻे थो वक़्तु बि मूंसां गद्दारी पियो करे मुंहिंजी धीराणी मूंखे चवंदी रही पर मुंहिंजी अखियुनि ते पटी ॿधली मां हुनखे सम्झी न सघियुसि नवाब सां गॾु वक़्त जी बि क़बर खोटणी पवंदी अकबर जी बाबा साईं। तिलक खे ॾिस हाँ बाबा साईं, ये तो मुझे अमड़ है। यार ख़बर तो क्या है इन पंहिंजी अमड़ जी भारत हुजे के बाबा साईं अल्लाह साईं तव्हां खे वॾी ॼमार ॾे ही कहिड़ी ॻाल्हियूं पिया कयो? अलाए छो अकबर जीअं खे ॼण चोरी लॻी आहे मां हिन अभागण खे अकेलो थींदे ॾिसण नथो चाहियां सिचावर ये कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो थो करी छो थो असांजी जीअ खे झोरी मेरू सचमुच ही न त कुझु ॾींहंनि खां सौट लाला ऐं वज़ीर मूंखे ॾाढा यादि पिया अचनि मूंखे लॻे थो त हाणे मुंहिंजो ख़ैर न आहे बाबा साईं अजायो तव्हां खे वहम थी पियो आहे। बाबा साईं मुंहिंजी हयाती बि अल्लाह साईं तव्हां खे ॾे तव्हां खे जेकॾहिं कुझु थी पियो त असां जी कोन सघंदासीं। अकबर तो कॾहिं इहो ॾिठो आहे त हिक जी जाइ ते को ॿियो मोह हुजे बाक़ी मौत तो पर हिक न हिक ॾींहुं हर इंसान खे अचणो अकबर हिन वीचारी सॼी ज़िंदगी सूर ई सूर वेठा आहे मुंहिंजी शादीअ खां पोइ हिन हमेशह मूंसां गॾु रही मुंहिंजे दुखनि में मूंसां निभायो मूंखे यादि न आहे त मूंखे कॾहिं फॾनि फसादनि खां का मोहलत मिली हुजे ऐं हिन सुख जो साह खयो हुजे मुंहिंजनि झड़नि झटनि दुश्मननि जे करे हिन जो साह सदाईं मुठ में रहो जॾहिं बि घर खां ॿाहिरि निकिरंदो आहियां त हिन जे बि जीअ खे झोरी हूंदी आहे त ख़ैर सां वापसि ईंदो बि हलाए ऐं यार जेकॾहिं मूंखे कुझु थियो त सोचां थो हिन जो छा थियो अलाह खां सवाइ मूंखां सवाइ हिन जो ॿियो आहे बि केरु तोखे पारां था अकबर तूं अमर चवंदो ई न यार अकबर ई लॻे कॾहिं अकेलो थियो न ॾिजाए जेकॾहिं थियो ईसि त हिकु पुटु थी ॾेखारिजांइसि मूंखे पारां था ॾिजे सिजावल सिजावल पाण खे संभाल अकबर इनखे सम्झाई छो नथो अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे सिजावल मां तुंहिंजे हथनि में मरंदसि ऐं तूं मूंखे पंहिंजे हथनि सां दफ़न करे अचिजे तूं सच पुछी त मूं दफ़न त पहुची न्याणीअ खे कोन कयो अॼु अनाए क्रोध में अची करे उन न्याणीअ खे मारी अकबर गेची छॾियो त हिनजो लाश वॼी झंग में उछलाए अचो क़बर बि नसीब कोन थियसि बाबा साईं असां पंहिंजी भेण जो लाश ईअं लावारस दफ़न न कयो हुनजी क़बर आहे मां त हर हफ़्ते हुनजी क़बर ते फातिहा पढ़ण ईंदो आहियां अगर तो तयारम ते किरोड़नि जो एहसान करे छॾियो बात सभु जॻह त मूं उहो ज़ुल्म कयो आहे जंहिंजी बख़्शिश शायदि मूंखे मौत खां पोइ मुंहिंजो ख़ुदा बि न ॾे पर जेका ॻाल्हि तो मूंखे चई आहे इहो त मूं ते वॾो वड़ करे छॾी अकबर मूंखे बचा न्याणी जी हली क़बर ॾेखारी आहे मां पंहिंजी न्याणी जे कदम में बि मुझे कयल गुनाह जी कुछ न्याणीअ खां ॻिचीअ में ॻारो विझी माफ़ी वठण थो चाहियां
भावना न्याणी जो दुआरी न सोचुम न समझुम न परखुम न ॾिठुम न वाइठुम ऐं जज़्बात अहिड़ो फ़ैसिलो करे वेठुसि तेजो पछताव मूंखे हर रोज़ मारे थो ऐं हर रोज़ जीआरे थो। गुनाह माफ़ी जे लाइक़ न आहे पर पोइ हुन न्याणी जी क़बर ते बीही पंहिंजे रब जे अॻियां ॿालाईंदुसि। को मुझी खता जो अज़ाब निकिरी पाए मूंखे पंहिंजी न्याणी जी क़बर ते वठी हली आहे। क़बर ते वठी चाचा ॾाढी तकड़ कई मूंखे त हैरत आहे तो मूं ॾांहुं हिकिड़ी फोन करण बि तो पसंदि कोन कई। मूंसां मां सोचुम भले मां अकेलो विढ़ंदे विढ़ंदे मरी वञा पर कंहिंखे मां धिकियां ओझर में। चाचा नवाब सिर्फ़ तुंहिंजो गुनहगार न आहे पर इहो असां सभिनी जो गुनहगार आहे। पुट मूंसां मूंखे सभु ख़बर आहे। मां चवां थो तोखे ऐं मीर खे इन मामले मां परे रखां। तव्हांजे मथां त वॾियूं ज़िमेवारियूं आहिनि। चाचा भली हुजनि मूं मूमल सां शादी करण खां पहिरियां हुनखे मूं ॿुधाए छॾियो त पंहिंजनि जे पलांद करण खां तूं मूंखे कॾहिं बि कोन रोकींदीअ। ऐं हा शामीर तुंहिंजो पुटु हुयो पर हू मुंहिंजो भाइरनि जीअं दोस्त हुयो। शामीर जो पलांद मां नवाब खां ॻाए वॼाए वठंदुसि। जेका तुंहिंजी मर्ज़ी मूंसां जेको कमु वक़्त खे करणु खपे पियो उहो तूं पियो करीं। वक़्तु मूंखे ख़बर हुई पहिरियां खां ई मूंखे ख़बर हुई चाचा त इहो वक़्तु कमीणो नवाब सां मिलण आहे। घर पोइ जॾहिं तोखे ख़बर हुई त पोइ ॻाल्हि मूंखां छो लिकाई? चाचा ॿ टे चकर मीर तोखे ॿुधायो त इहो वक़्तु गद्दार आहे इहो नवाब जो माण्हू आहे पर तो मीर जी ॻाल्हि ते एतबार ई कोन कयो त मुंहिंजी ॻाल्हि ते वरी किथां एतबार कयो। सही थो चवीं मूंसां इन निभागे वक़्तु उते अहिड़ा त भीणा पिया बार बार मूंखे पंहिंजी धीउ राणी चवंदी रही त बाबा वक़्तु गद्दार आहे गद्दार आहे। मां उन जी बि न ॿुधी। चाचा वक़्तु न विञाए हिन महिल जो हिन महिल मीर ऐं राणीअ सां वञी मिली अच तो नवाब खे होशियार करे छॾियो आहे। हू तुंहिंजे मारण जी हिन महिल ताड़ में मूंसां मां पाण सोचां पियो राणी ऐं मीर सां मिली अचां। अॻ ई ॾाढी देरि थी वई ज़िंदगी जो को भरोसो न आहे। दरिया खान हाणे देर न कर शादी जी तारीख़ रख त असां बि के झुमरूं विमरूं हणूं या नसीब। पुट मीर इहा ई ॻाल्हि त मां हिन सां कयां थो पर यार हीउ वेठो थो लटाए। मटाया कोन थो चाचा पर दोस्तनि जो साथ छॾणु मूंखे ॾाढो ॾुखियो थो लॻे। केरु थो चवे त तूं असांजो साथ छॾियो? असांजो साथ तूं तॾहिं छॾी आहे जॾहिं तूं असांजे चवण में न हुजी आहे। तो त असां दोस्तनि जो मान रखियो ऐं ॾोहनि जी दुनिया खे अलविदा करे छॾी। पोइ तव्हां मुंहिंजो चवणु कयो छॾियो नवाब खान जी पचर वधि में वधि पुलिस जे हथां हुनखे ॿधाए छॾियो पाण ई हुनखे कानून पंहिंजी सज़ा ॾींदो। दुरु जेकॾहिं तूं चवीं थो त असां ईअं बि कंदासीं पर तोखे पुलिस जी ख़बर न आहे। जॾहिं मथां खां कोई ईमानदार ऑफिसर आयो बि सही न तॾहिं बि इहा तर जी पुलिस हुनजो साथ कोन ॾींदी। ॿिनि टिनि हाज़िरनि में इहो नवाब खान ॿाहिरि हूंदई वरी साॻी इहा ज़ुल्म जी बाज़ार गरम रख पोइ छा कंदासीं? पुट दरिया खान तूं इहो न सोच त नवाब खान जो छा थींदो। तूं पंहिंजो घर वसा असां सिंधू खे इन करे हिते आंदो तूं हुन खां शादी कंदे। अबा हाणे तूं हुन ते अगवा जो इल्ज़ाम बि लॻी चुको आहे। तूं त खणी हुन ते भरोसो करीं थो भला ॿियो केरु हुन ते एतबार कंदो। दरिया खान असां दोस्तनि जी ख़ुशी बि हिन में आहे त तोखे तुंहिंजे हिसे जूं ख़ुशियूं मिलनि ऐं असांजे हिसे जूं बि ख़ुशियूं तोखे मिलनि तुंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़रे। बसि मीर पल में पंहिंजो करणु ऐं पल में पराओ करणु इहो त केरु तव्हां खां सिखे। वरी साॻी ॻाल्हि अरे बाबा असीं तोखां परे कोन थींदासीं। असां त बसि तोखे ॾोहनि जी दुनिया खां परे रखण था चाहियूं। परियां में हिकु धकु करणो आहे जे मुंहिंजे ख़िलाफ़ थियल साज़िशुनि ते कुझु छंडो पए। बाबा साईं ईअं ई थी वेंदो पर शुरूआत किथां कयूं? जेको बि अचे मीर सजावल बहावल को त हिकु मरे जेसि ताईं हिननि मां को हिकु न मरंदो न तेसि ताईं इहा ख़ौफ़ जी तलवार मुंहिंजे सिर जे मथां लटकंदी रहंदी। हिन करे चवां थो थोरो ड्राऊ अचे। ठीकु आहे बाबा साईं निकिरी था पऊं जेको बतायो न
लेटा था विझूंसि मूंसां जे बारे में छा ख़्यालु अथव? को बि शादी खां पोइ असांजे कम जो नाहे रहियो। मूसा खे छॾियो, मूसा असांजे कम जो आहे। बाक़ी जेको बि अचे न उन्हनि खे लेटाए रखो, थोरो त दुश्मननि खे सेक अचे, जीअं असां ॿियनि दुश्मननि सां मुंहुं ॾियण जो सोचियूं। सर ॾाढा परेशान था लॻो जो ख़ैर त आहे न बाबा? हा सिपाही सुजरा, मूंखे लॻे थो हाणे ॾाढो गंद थींदो, ऐं इहो गंद ॿियो न, इहो नवाब खान ई कंदो। सर छा थो करे सघे सवाइ तव्हांजो ट्रांसफर करणु। एतिरी ॻाल्हि जे करे परेशान कोन आहियां जुमन, मूंखे इहो डपु आहे नवाब खान जी ॿी कंहिं साज़िश जे करे ॻोठ वारनि खे नुक़सानु न पहुचे। सर नवाब खान खां जंहिंखे ख़तरो आहे तव्हां उन्हनि खे अॻु में ई ॿुधाए छॾियो। सुजरा, मूंखे कहिड़ी ख़बर त नवाब खान जे कहर जो पहिरियों निशानो केरु थींदो? थी थो सघे उहो ई मां हुजां। सर इन बेवक़्ती तूफ़ान जी ख़बर कीअं पवंदी? इन लाइ त परेशान आहियां सुजरा त नवाब खान जो पहिरियों निशानो केरु थींदो? राणी, सुभाणे दरिया खान जी शादी आहे, तयारी करे छॾो। हाँ दरिया खान शादी तो करे सिंधु सां? मां त सॼे ॻोठ में वञी सॾ ॿुधाए ईंदसि। पुट, कॾहिं हिन बदनसीब पीउ खे बि यादि कबो आहे? बाबा 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 मूंखे माफ़ कर, मुंहिंजी अखियुनि ते पटी ॿधी पई। मुंहिंजी अम्मा, मां ग़लति हुयसि, तूं सही। न बाबा, मां तुझी गुनाहगार आहियां जो तुझे चवण खां बग़ैर घर जी वाट टपी आयसि। तूं त मुंहिंजी राणी थी आई, पुट सुठो कई जो तूं मीर सां हली आई, न त इहो वक़्तु कमीणो तुंहिंजे मीर जे विच में तलाक ज़ोरी बि ॼारायां। सच वक़्तु गदार अथई जो नवाब खान सां मिली कई दफ़ा तव्हांखे मारण जूं साज़िशूं कंदो रहियो आहे। मीरा, मूंखे सभु ख़बर आहे। वाकई इहो बिलो मूंखे मारण जे पोयां आहे। यार तॾहिं त मां तोखां माफ़ी घुरां। न चाचा न, असांखे गुनाहगार न कयो। तव्हां असांजे दर ते हली आया आहियो, असांजे लाइ इहा ई ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां अंदरि हलो न। मां वेहण न आहियो, मां तव्हांखे ॾिठो, मुंहिंजी दिलि जो भार हल्को थी वियो। मुंहिंजी त दिलि चवे थी पाण वारो घर खाली आहे, वठी हली तव्हांखे उते रहां, पर इहो वक़्तु निभागो केॾी महिल कुझु करे सघे थो, इहो कोप आहे। बाबा, जॾहिं सॼी हक़ीक़त जी ख़बर पइजी वई थी त पोइ वक़्त खे उतां धिका ॾेई छो थो कढी? न अमन, वक़्त खे घर मां न कढंदुसि, पर हुनखे फट मारींदुसि। इहो जे ज़िंदा बची वियो न, वरी मिंथूं सिंथूं गीटूं कंदो, हिन जे करे इहो कुतो कमु न मुअल चङो।
हेलो छा सिजावल ते हमलो थियो माजिद खे भी गोलियूं लॻियूं आहिनि हा हा बस मां अचां थो वीर सिजावल ते हमलो थियो आहे छा? हा चाचा तव्हां थोड़ी देर राणी वटि वियो मां थी अचां थो ॻाल्हि कजांइ भाउ तव्हांखे ॿाहिरि निकिरी फायरिंग करण जी कहिड़ी ज़रूरत हुई? बाबा साईं असां सोचियो फुर जो केस ठहंदो ऐं तव्हां ते कहिड़ा आङुर बि न खणंदो। पंहिंजी सोच पाण वटि रखो। जेको माण्हू माराए आया आहियो न इहो ई वॾो सबूत आहे असांजे ॾोही हुजण जो। बाबा साईं तव्हां हुन अमराज जो खुटको न कयो। हू त वाटड़ू भंगारी हुयो ऐं हू हिन तरवारनि जे लाइ नओं आहे। माण्हू इहो ई सम्झंदा त हू फोरू हुया। वॾे अकुल जी डोड़ कई अथव। ॾिसो त इहो तव्हां वारो अकुल कॾहिं किथे थो माराए असांखे। बाबा साईं फिक्र न कयो कि सफ़ा ॻाल्हि गिठी में पइजी वई न इहो इल्ज़ाम असां पाण ते खणंदासीं ऐं पुलिस में इहो बयानु ॾींदासीं त इहो कमु असां पाण कयो आहे ऐं तव्हांजो नालो बि न खणंदासीं। पुलिस चरी न आहे सभु माण्हू सम्झनि था त तव्हां मुंहिंजा माण्हू आहियो ऐं मुंहिंजे चवण खां सवाइ तव्हां हिकिड़ो क़दम न आहियो खणंदा। हेॾो सारो खून तव्हां मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कीअं था करे सघो? बाबा साईं तव्हां असांखे न आहे चयो इहो कमु असां पंहिंजी मर्ज़ी सां कयो आहे। सुठो सवलो तरीक़ो इहो आहे पुलिस खां अॻु असांखे तव्हां पाण पुटींदा थाणे ते वठी हलो। ठीकु आहे टकड़ न कयो। ॾिसूं त पहिरियों इहो सजावल कहिड़ो थो क़दम खणे पोइ सोचबो। सिजावल खान जा घर भॼी रहिया भला ख़बर पई त इहे केरु हुया? हा मूंसा सभु ख़बर आहे केरु हुआ किथां आया कंहिंजे चवण ते सभु ॼाण। पुलिस त जांच ज़रूर कंदी ऐं तव्हांखे रिपोर्ट में नाला बि ॾियणा पवंदा। नालो माण्हुनि जे नाले लिखाईंदुसि। मूंसा इहो हमलो मुंहिंजे माण्हुनि ते न मूंखे ई मारण लाइ कयो वियो आहे। दुश्मन त सफ़ा चिटो पिटो आहे। मां बि सम्झां थो मूंसा बि इन ॻाल्हि खे सम्झे। हाणे तुंहिंजो कहिड़ो क़दम आ गया? उहो ई भाउ जेको तुंहिंजो मूंखे चङी रीति ख़बर आहे त तूं नवाब खान जे पुठियां बाहि ॿारे वेठो आहीं। हाणे असां ॿिन्हिनि जो दुश्मन इहो ज़ालिम हिकिड़ो ई आहे। हाणे असां गॾिजी इन जूं पाड़ूं पटींदासीं। न सिजावल खान मां ऐं मीर बि तोसां गॾु आहियूं। इहो नवाब रुगो तुंहिंजो दुश्मन न आहे पर हिन इहो नवाब मीर जो ई मुंहिंजो घर बि बर्बाद कयो। हा सिजावल खान असां हाणे हिन नवाब खान खे ज़िंदा कोन छॾींदासीं। सिजावल खान हिननि खे तूं सम्झा मुंहिंजी त हिकिड़ी बि कोन था सम्झनि। ॿाराणी था कनी भावर सिर्फ़ु तॾो खणण तॾो खणण लाइ पोइ इन्ही खे बि सम्झाईंदासीं हिन यार खे बि सम्झाईंदासीं। हींअर इहे वक़्तु ॻाल्हि न आहे गुज़ारो जो वक़्तु थी बाक़ी तॾो खजे पोइ सभिनी खे ख़बर पवंदी। सिजावल खान मूं बि खपनि वधी छॾियो आहे। मूंखे सिर्फ़ु इशारे जी ज़रूरत आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।